हैदराबाद में असां टेलीफोन लाइन ते मौजूद है माहिर मौसमियात सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ास खैली। जी ग़ुलाम हुसैन, छा तफ़सीलात आहिनि अॻ कजो। मौसम जी ताज़ा तरीन अपडेट सां गॾु हाज़िर आहियूं। जी बिल्कुलु, आउं ग़ुलाम हुसैन ख़ास खैली अवां सां मुख़ातिबु आहियां। लो प्रेशर बरसाति जो सिस्टम कराची में दाख़िल थी वियो आहे। सिंध जे गादी वारे शहर कराची में ताक़तवर ककरनि जो सफ़र शुरू थी वियो आहे। अॼु राति खां सुबुह 10 सेप्टेम्बर ताईं कराची में ज़ोरदार सिस्टम मां बरसाति जा वसकारा जारी रहंदा। ताक़तवर लो प्रेशर पंहिंजा जोहर ॾेखारींदो। हिन वक़्तु नूरियाबाद ऐं कराची जे विच में मौजूदु आहे। घटि हवा वारे दॿाउ प्रेशर कराची में बरसाति वसाईंदो। सुबुह जो फजर महिल अरबी समुंड में दाख़िल थी वेंदो। ताक़तवर सिस्टम अरबी समुंड में दाख़िल थी अमान मुल्क ॾांहुं वेंदे कमज़ोर थी वेंदो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मथां हिन वक़्तु ताक़तवर ककर जेके आहिनि सो सफ़र करे रहिया आहिनि, जंहिं दौरान कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कराची जे जौहर आबाद, मलीर कराची, काठोड़ समेत कराची जे अक्सरियत इलाइक़नि में हिन वक़्तु ताक़तवर ककरनि जो सफ़र जारी आहे ऐं बरसाति जो सिलसिलो तेज़ीअ सां शुरू आहे। अॼु कराचीअ जे अक्सरियत इलाइक़नि में राति देरि ताईं ज़ोरदार बरसाति जो सिलसिलो जारी रहंदो। सुबुह जे वक़्तु बि कराची जे अक्सरियत इलाइक़नि में बरसाति वारा ककर जेके आहिनि सो ताक़तवर सफ़र जारी रखंदा, जंहिं दौरान बरसाति जो सिलसिलो जारी रहंदो। इहो लो प्रेशर डीप डिप्रेशन जेको सिंध में दाख़िल थियो, मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदो। उमरकोट, अछड़ोथर, खिपरो, सकरंड, हाला, हैदराबाद खां थींदो। नूरियाबाद खां हिन वक़्तु कराचीअ में दाख़िल थी चुको आहे ऐं कराचीअ खां डीप डिप्रेशन अरबी समुंड में दाख़िल थी ओमान मुल्क ॾांहुं सफ़र कंदो ऐं रस्ते में कमज़ोर थी वेंदो। इन लो प्रेशर मां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु बरसाति जो सिलसिलो जारी आहे। किन हंधनि ते तेज़ बरसाति आहे, किथे हल्की आहे, पर इन बरसाति में वधीक इज़ाफ़ो थींदो। जी महिरबानी आगाही ॾियण लाइ।